पाकिस्तान समेत सॼी दुनिया में नए साल 2018 जी भरपूर आजियां करे जश्न मल्हायो वियो। दुनिया में सभ खां पहिरीं नए साल जो जश्न न्यूज़ीलैंड जे स्काई टावर खां शुरू थियो, जिथे घड़ियाल ते ॿाहिरां थींदे ई शानदार आतिशबाज़ी जो मुज़ाहिरो कयो वियो। हज़ारे माण्हुनि शिरकत कई, आसमान रंगनि सां रंगजी वियो। ऑस्ट्रेलिया जे शहर सिडनी हार्बर ऐं ओपरा हाउस ते हज़ारे माण्हुनि शानदार आतिशबाज़ी जो मुज़ाहिरो करे नए साल जो जश्न मल्हायो। पाकिस्तान में रात जा 12 थींदे ई नए साल 2018 जो भरपूर इस्तक़बाल करे शानदार आतिशबाज़ी कई वई। कराची, लाहौर, इस्लामाबाद समेत मुल्क जे नंढनि वॾनि शहरनि में आतिशबाज़ी जो मुज़ाहिरो कयो वियो। म्यूज़िकल शो बि मुनक़िद कया विया। चीन जे शहर हांगकांग में बि नए साल जी आजियां आतिशबाज़ी जो शानदार मुज़ाहिरो करे कई वई। हांगकांग जे विक्टोरिया हार्बर ते हज़ारे माण्हुनि आतिशबाज़ी जो शानदार मुज़ाहिरो ॾिठो। दुबई जे बुर्ज खलीफ़ा ते लेज़र लाइट शो में सॼी दुनिया मां हज़ारे माण्हुनि शिरकत कई। आतिशबाज़ी जो शानदार मुज़ाहिरो कयो वियो, जंहिं सबबि आसमान रंगनि में रंगजी वियो। लंडन आए ते नए साल जे भरपूर जश्न हाज़रीन ते सहर तारी करे छॾियो। हर तरफ़ रंगी रंग नज़र आया। मॉस्को जे रिव्यू डी जनेरो नए साल जी भरपूर आजियां कई वई। हज़ारे माण्हुनि आतिशबाज़ी जो शानदार मुज़ाहिरो ॾिठो। अमेरिका में न्यूयॉर्क जे टाइम्स स्क्वायर ते रात जा 12 थींदे ई हज़ारे माण्हुनि नए साल जो शानदार इस्तक़बाल कयो। टाइम्स स्क्वायर ते क्रिस्टल बॉल खे रोशन करे आतिशबाज़ी जो शानदार मुज़ाहिरो कयो वियो। It's up to you, New York. पेरिस जे एफिल टावर ते बि हज़ारे माण्हुनि नए साल जी शानदार आजियां कई। जर्मनी, रूस, जापान, कनाडा, आयरलैंड समेत दुनिया जे ॿियनि मुल्कनि में बि नए साल 2018 जी भरपूर आजियां करे आतिशबाज़ी जो मुज़ाहिरो कयो वियो।